मुल्क में महंगाई चोट चढ़ी वही है। जैकबाबाद में भी महंगाई माण्हुनि जो जीवन जंजाल करे छॾियो आहे। पेश आहे नवाब अली लांघा जी रिपोर्ट। ॻाल्हि कजे त हिन टाइम मथां जैकाबाद जी मेन सब्ज़ी मार्केट में मौजूदु आहियूं, जिते खाधे पीते जी शयुनि में वॾो इज़ाफ़ो थियणु लॻो आहे। इन जे हवाले सां शहरी वॾा परेशान अचो त उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। जीअं रमज़ान ईंदो थो वञे तीअं ॾींहों ॾींहुं हर जेको आहे त कहिड़ो बि सामान आहे, कहिड़ो बि आइटम आहे, उन में महांगाई ॾींहों ॾींहुं वधंदी पई वञे। ग़रीब माण्हू से पेट में पूरो पर पेट बि पूरो नथो करे सघे। जो अटो ॾिसो त किथे ॻाल्हाए थो पियो, जे गिह ॾे नज़र कयूं था गिह किथे बीठो आहे। हर शइ ईअं हर आइटम हर जॻह ते ईअं ॾींहों ॾींहुं जेकॾहिं सब्जियात में अचो, फ्रूट में अचो, कहिड़ी बि शइ ते अचो त ॾींहों ॾींहुं इहे महांगाई मथे आसमान सां ॻाल्हियूं करनि थियूं। हाणे ख़ासि करे वरी रमज़ान शरीफ़ अचे थो, ॿुधण में आयो आहे त जीअं हुकूमत बजट पेश कंदो आहे, वरी मनी बजट पेश कंदो आहे, उन में महांगाई खे वधाईंदो आहे। जॾहिं जेके रमज़ान शरीफ़ में रहिजी विया आहिनि, जेको आहे ॻाल्हि कजे त अञा जेको आहे पोइते अञा पियो आहे। हाणे साईं जेको आहे महांगाई वधंदी वञे पई। हुकूमत जेके इस्लामी मुल्क हूंदा आहिनि त जीअं रमज़ान शरीफ़ ईंदो आहे त जेको आहे रिलीफ ॾींदा आहिनि मुस्लमान भाइरनि खे, त बाबा इन रमज़ान शरीफ़ में जेको आहे रिलीफ ॾिनो वञे। ऐं जेको आहे ॾींहों ॾींहुं ॾिसो था हर शइ महांगाई, टमाटर हुजे, बसर हुजे, गोश्त हुजे, मुर्गी जो गोश्त हुजे, जेको आहे छेले जो गोश्त हुजे, कुझु रिलीफ ॾिए ताकी ग़रीब जेको आहे रमज़ान शरीफ़ अचे तो रोज़ा रखे सघनि ऐं पंहिंजे जेको आहे बाबरकत महीने जी जेको आहे सुकून सां इबादत करे सघनि। हाणे त उन्हनि जो जेको आहे सुकून बि तबाह थी वेंदो त महांगाई जे करे। जैकाबाद जे शहरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो इहो ई चवणो त जैकाबाद में किथे बि जेका रेट लिस्ट नज़र न पई अचे, जंहिंमें सब्ज़ी आहे, गोश्त आहे, मच्छी आहे, फल फ्रूट, कंहिंजी बि लिस्ट नज़र न पई अचे। असां जैकाबाद जी ज़िलई इंतिज़ामिया खां मुतालबा करूं था त जेको आहे उन्हनि ते अमल कराए शहरनि खे रिलीफ फराहम कयो वञे। कैमरा टीम सां गॾु नवाब अली लांघा, न्यूज़ लाइन, जैकाबाद।